बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी आऊं जो मेज़बान अज़हर गुलसर की अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असांजो प्रोग्राम लाॻीतो ही गढ़ी तेगो वारे इलाइक़े में थींदड़ जेको कच्चे वारो इलाइक़ो आहे उन में थींदड़ ऑपरेशन मुतलिक़ आहे। न सिर्फ़ु गढ़ी तेगे वारे इलाइक़े जी सूरत हाल बल्कि सॼे शिकारपुर ज़िले अंदरि जेको ख़ासि तौर ते गढ़ी तेगो ऐं शाह बेले वारो इलाइक़ो आहे उन मुतलिक़ आहे। छो जो 1 महीने खां वधीक टाइम गुज़री चुको आहे। गढ़ी तेगे वारो इलाइक़े में जेको आहे उहा ऑपरेशन जी ॻाल्हि कई पई वञे। अमीर सऊद मक्सीअ जी तकड़ वारे अमल खां पोइ उते पुलिस एहलकारनि जी शहादत थी ऐं उन खां पोइ उते ॿियो पुलिस जो ऑफिसर SSP तनवीर तुन्नियो खे मुक़ररु कयो वियो त उन वटि एंटी डकॉइट ही SSP सॼो थो वञे या एनकाउंटर स्पेशलिस्ट सॼो थो वञे। माज़ी में हुन ॾोहारनि सां मुहाॾा अटकाया आहिनि। शायदि ही को कचे जो ऑपरेशन कामयाबु करे वेंदो, पर लाॻीतो 1 महीने जो अरसो गुज़री चुको आहे। उन कचे वारो इलाइक़ो जेको गढ़ी तेगे जे कचे वारो इलाइक़ो आहे हाणे त दरिया में पाणी अची वियो आहे, पर अञा इहो पाणी जीअं जीअं वधंदो तीअं तीअं पुलिस जो उते अंदरि वञणु हिकिड़ो लॻभॻि नामुमकिन हूंदो। हिन वक़्तु उहो कचे जो ऑपरेशन शुरू ई कोन थी सघियो आहे। शिकारपुर ज़िले जी असां ॻाल्हि कंदासीं त उहो गढ़ी तेगो वारे कचे में ऑपरेशन शुरू कोन थी सघियो आहे। ऐं ॻाल्हि कई थी वञे त हिकु धाड़ियल झिरकी तेगाणी या को ॿियो उहो पुलिस मारियो आहे, उहो अंदरि कचे जे अंदरि मुक़ाबिलो थियो आहे या छा सूरत हाल बणी आहे। इन मुतलिक़ असांखे खानपुर सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर खानपुर तालुके जो ज़ुबैर अबड़ो रिपोर्ट करे रहियो आहे। अचो तव्हांखे खानपुर खां ज़ुबैर अबड़ो जी रिपोर्ट ॾेखारियूं त कहिड़ी सूरत हाल आहे, छा अपडेट्स आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, खानपुर तालुके जे अंदरि बदअमनी, चोट चढ़ी वई, चोरी फुर अगवा रोज़ जो मामूल बणिजी चुको हुयो। अगवा जूं जेके वारदातूं आहिनि उहे इंडस हाईवे तां थियनि पियूं। खानपुर शहर मां जेको आहे सो अगवा जूं वारदातूं थियूं ऐं मुख़्तलिफ़ जेके खानपुर तालुके जा ॻोठ आहिनि उतां जेको आहे सो लिंक रोड सां जेको आहे सो हथियारबंद जेको आहे सो हथियारनि जे ज़ोर ते माण्हू खे यरगुमाल बनाए करे अगवा करे विया। ताज़ो जेको आहे इंडस हाईवे तो 2 वज़ीरिस्तान जा नकीबुल्ला इनायतुल्ला खे अगवा करे विया। उन्हनि जी बाज़ियाबी जे हवाले सां गढ़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन जेको आहे सो कयो वियो। पहिरें ॾींहं ते ऑपरेशन जे दौरान जेको आहे सो हथियारबंदनि जे गोले फायर करण सां जेको आहे 2 पुलिस एहलकार, हिकु हुनजी फोटोग्राफर शहीद थी वियो। उन खां बाद में विच ऑपरेशन में SSP शिकारपुर DIG खे बदिली कयो। उन खां बाद में SSP शिकारपुर तनवीर तुन्नियो ऐं DIG मज़र नवाज़ खे मुक़ररु कयो, जिन दावा कई त खानपुर जे कचे जे अंदरि जेको आहे सो ॾुआरियुनि खे मंतकी अंजाम ते पहुचाइण जे लाइ जामिया प्लान जोड़े छॾियो आहे। उन ई हवाले सां IG सिंध मुश्ताक महर, CM सिंध शहीद मुराद अली शाह शिकारपुर में पहुता। शिकारपुर में जेको आहे सो जेके शहीद थी विया उन्हनि जे पोयरनि सां ताज़ियत बि कई। उन खां बाद में इहे दावा कई वियूं त रेंजर्स जी जेको आहे सो मदद वरिती वेंदी, फ़ौज खां मदद जेको आहे सो तलब कई वेंदी। खानपुर जे कचे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि जो जेको आहे सो सफ़ायो कयो वेंदो। दवाऊं मुख़्तलिफ़ उन्हनि ते थियूं वेंदियूं। जदीद क़िस्म जा जेके हथियार असां घुराया आहिनि, जदीद क़िस्म जूं बख़्तरबंद गाॾियूं घुरायूं आहिनि ऐं स्पेशल जेके कमांडोज़ आहिनि कराची खां उहे बि जेको आहे शिकारपुर में पहुची विया आहिनि। पर 22 ॾींहं गुज़रण जे बावजूदि हिन वक़्तु पुलिस जी जेका अॻु भराए असांखे नज़र नथी अचे। ताज़ो जेको आहे सो पुलिस पारां जेको आहे मुबैना मुक़ाबिलो ॾेराए लंजूलाड़े वटि इंडस हाईवे जे बिल्कुलु बराबरि जेको आहे सो 2 तेगाणियुनि खे, जबार तेगाणी ऐं झिरकी आरिब उर्फ़ झिरकी तेगाणी खे जेको आहे सो मारे छॾियो। पुलिस दावा कई त उन्हनि खे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो आहे। जॾहिं त जबार तेगाणी जे भाउ ऐं उन जे पीउ जी जेको आहे सोशल मीडिया ते इहो बयानु जेको आहे सो वायरल थियो आहे त उन्हनि खे मोहम्मदाबाद जे शहर मां जेको आहे सो गिरफ़्तार कयो वियो ऐं उन्हनि इहो इल्ज़ाम बि आयद कयो त उहे असां खां पैसा तलब करे रहिया। पुलिस पारां पैसा न ॾियण ते जेको आहे सो लंजूलाड़े ते जेको आहे सो कूड़ो मुक़ाबिलो ॾेखारे पुलिस जेको आहे सो इन में बि जेको आहे सो शको शुबा जेके सां वधनि था। ऐं ताज़ो जेको आहे सो 4 जेको आहे पुलिस मुख़्तलिफ़ ज़िले शिकारपुर जे थाणनि जी हदुनि में जेको आहे हाफ़िराई करे ऐं उन्हनि खे ज़ख़्मी हालत में जेको आहे सो गिरफ़्तार करण जी दावा कयूं आहिनि। पर ॾिसिजे त हिन वक़्त ताईं जेके पुलिस पारां जामिया प्लान जे हवाले सां जेके ऑपरेशन जूं मनसूबाबंदी कई, उहा जेका हिकमत मिली आहे उहा नज़र नथी अचे। तव्हांखे ख़बर आहे त रोज़ानो को न कोई वारदात आहे ई आहे। हाणे राति बि खानपुर शहर में चोर हुया ऐं कुझु ॾींहं अॻु में जेको आहे ज़मीननि ते जेके ग़रीब आहिनि, हारी आहिनि, उहे पंहिंजो ज़मीन ते कम जे लाइ वञनि था, राति जो बि त चोर अची विया।
वावेला थी वई, पोइ खानपुर जा शहर जा अवाम ने फ़ोन थी वई त पोता वरी छेड़छाड़ थी वई। शुक्र अलहमदिल्ला बची विया। ऐं कुझु ॾींहं अॻु में तव्हांखे ख़बर आहे, सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे त खानपुर शहर में 4 ग़रीब अगवा थी विया हुया। इहे शहरी जेको वॾी जद्दोजहद कई, वॾी जद्दोजहद खां बाद में जेको आहे उहो बाज़ियाब थिया। हाणे बाज़ियाब त थी, आख़िर पोयों हथु कंहिंजा आहिनि? पुलिस कुझु नथी करे। बाक़ी असां ॿुधूं था ऑपरेशन थिए थो, ऑपरेशन थिए थो, ऑपरेशन थिए थो, पर हिन महिल ताईं कोई असांखे खड़तेर सही तरीक़े सां नज़र नथो अचे। हा, ईअं आहे त वक़्ती तौर ते कुझु ढराई थिए थी, पर मुस्तक़िल जेको आहे अमन छो नथो थिए? हालांकि हिकु इदारो आहे, रियासत आहे, मुल्क आहे, सूबो आहे, हर शइ गवर्नमेंट खे ताक़त आहे, पर मुकमिल तौर ते ख़ात्मो धाड़नि जो छो नथो थिए? पोइ आया पाण गवर्नमेंट मुलवस आहे या पुलिस मुलवस आहे? असांखे त इहो ख़बर पई आहे त जॾहिं ऑपरेशन थींदो आहे त हुननि खे अॻु में हुनखे इतला मिली थी वञे त पोइ अॼु ऑपरेशन थिए थो त जेके ख़ासि धाड़नि हो निकिरी था वञनि। हाणे पाणी बि चवनि त कचे में अची वियो आहे, हाणे ऑपरेशन त मुश्किल थी वेंदो। तालके खानपुर जे अंदरि बिलख़ुसूस ज़िले शिकारपुर जे अंदरि हिन वक़्तु जेका 2-3 महीननि खां बदअमनी चोट चढ़ियल आहे, उहा तक़रीबन तव्हां मीडिया जे दोस्तनि जे आॾो ऐं समूरनि जे आॾो आहे। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो इहो आहे त जॾहिं बि ॾोह थियो आहे त उहो ॾोह ख़तमु न थियो आहे, ॾोहारी ख़तमु न थियो आहे। तव्हांखे खानपुर शहर जो मां मिसाल ॿुधायां, चंद ॾींहं अॻु में जेको आहे सो 4 छोकिरा असांजा हितां अगवा थी विया ऐं उहे अलाह जी महिरबानी सां शहरनि जी जदोजहद सां आज़ादु थिया, या ॿिए हंधि बि जेको आहे सो मुगवी वञनि था, उहे बाज़ियाब थियनि था। लेकिन हिन वक़्त ताईं को जेके ॾोहारी ॿुधाया वञनि था, जिन ॾोहारियुनि जा नाला सैर फ़हिरिस्त आहिनि, न उहो ॾोहारी गिरफ़्तार थियो आहे, न उहो ॾोहारी किथे कंहिं मुक़ाबले में मारियो वियो आहे। ॾोहारी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहिनि। वक़्तनि फ़वक़्तनि हे इन आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे का तकलीफ़ हुजे, सूरु हुजे, हुनखे का तव्हां सूर जी सुई हणी छॾियो त हुनखे रिलीफ अची वेंदो, पर हुनजो हल न आहे। हिन वक़्तु असां सिंध गवर्नमेंट खे चऊं था त जेको आहे सो तालके खानपुर जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ी सुठी ऑपरेशन कई वञे, जंहिंमां ॾोहारी ख़तमु कयो वञे। असां वटि ॾोहारी मौजूदु आहे ऐं वक़्तनि फ़वक़्तनि जेकॾहिं असां वटि महीनो 2, 3, 5, 6 महीना अमुन थो थी वञे, उनखां बाद में वरी ॾोह थिए थो। उनजो सबबु इहो आहे, कारण इहो आहे त ॾोहारी पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। पोइ या ॾोहारियुनि सां डील करे जेको आहे सो मुगवी बाज़ियाब कराया वञनि था, या शहर जे अंदरि जेके चोरियूं थियनि थियूं, मोटरसाइकिलियूं फुर थियनि थियूं, उहे मोटनि थियूं। त हिन वक़्तु ताईं मोटरसाइकिल त खणी वक़्तनि फ़वक़्तनि फुर थी वञे, उहा मोटी थी अचे, पर उहो त ॿुधायो वञे न त इहा कंहिं फुरी ऐं काथों आई, कंहिं हथु कई ऐं उहा मोटाए पुलिस थी। कानपुर में तालके में बदअमनी जेका आहे सो हिन वक़्तु चोट चढ़ियल आहे। सभ खां वधीक तफ़्तीशनाक जेका सूरत हाल आहे खानपुर जी, उहा आहे अगवाउनि जो सिलसिलो। चोरी, लुट फुर इहो रोज़ जो मामूल बणियल आहे। उन ते त का पुलिस जी कनई ते जुओं ई न सुरंदी आहे, पर मथी सतह ते जॾहिं हितां माण्हुनि जे अगवाउनि जो सिलसिलो शुरू थियो त उन हवाले सां असांजे खानपुर जे अवाम बि उथी खड़ो थियो। बदअमनीअ जे ख़िलाफ़ु एहतिजाजी दाइरो वधायो वियो, पर उन जे बावजूद बि जेको आहे सो खानपुर में जेको आहे को बि बदअमनीअ ते कंट्रोल न थी सघियो आहे। उन जा सबब छा आहिनि? खानपुर थोरी ज़िले शिकारपुर जी जेका पुलिस आहे, उहा खानपुर तालके जे गढ़ी तेगे वारो जेको इलाइक़ो आहे, कोटशाहूअ जो इलाइक़ो आहे, कचे वारो इलाइक़ो आहे, जिते जेको आहे सो माण्हुनि खे अगवा करे रखियो थो वञे। उन्हनि जा गैंग आहिनि। इवन एसी ताईं जेको आहे सो जॾहिं ऑपरेशन जो सिलसिलो शुरू कयो वियो ना, उन में जेको आहे सो पुलिस जा 2 जवान शहीद थिया ऐं उन में हिकिड़ो ख़ानगी कैमरामैन जो हुयो, शिकारपुर वासी जेको पुलिस सां गॾु ई हो, उहो बि शहीद थी वियो। उन खां पोइ पुलिस दावा कई त जेको आहे सो असां ऑपरेशन जो सिलसिलो शुरू कयूं पिया। SSP ऐं DIG सतह जा ऑफिसर चेंज कया विया। जेको कचे जी हालति ॾिसूं पिया त ऑपरेशन जी शुरूआति थी, उन में पुलिस खे जेको आहे सो नुक़सानु थियो। हिकु फोटोग्राफर समेत 2 पुलिस एहलकार शहीद थिया। उन खां पोइ CM सिंध या जेको आहे IG सिंध शिकारपुर आया, जन हलंदड़ ऑपरेशन दौरान SSP ऐं DIG खे तब्दील कयो वियो। नओं SSP ऐं DIG नवां आया। उन खां पोइ ऑपरेशन में कोई बि जेको आहे सो रदो बदल न आयो। कुझु ॾींहंनि जे लाइ टाइम जे लाइ ऑपरेशन बंदि कई वई ऐं इहो चयो वियो त पुलिस तरफ़ां त ऑपरेशन जल्द शुरू कंदासीं ऐं हिकिड़ी जेको आहे सो प्लानिंग तहत ऑपरेशन कंदासीं। पर उन खां पोइ 22 ॾींहंनि खां पोइ ऑपरेशन जेका शुरू कई वई, अचानक ऑपरेशन में इहो ई थियो त लंजो लाड़े वटि, जेको लंजो लाड़ो इंडस हाईवे जे बराबरि में ई आहे, उते हिन ऑपरेशन ॾेखारी पुलिस वारनि, जितां 2 जेको आहे सो ॾोहारी जबार तेगाणी ऐं जेको आहे सो आरफ उर्फ झरकी तेगाणी खे पुलिस जेको आहे सो मारियो, मुक़ाबिलो ॼाणाए करे। उन में बि शक शुबा इहे आहिनि त इहो चवणु आहे
सोशल मीडिया ते बि ऐं उन खां अलावा जेके ज़रियनि खां बि इहो जेको आहे चवणु आहे ज़रियनि जो बि त इहे पुलिस वटि अॻु में जेको आहे सो गिरफ़्तार थियल हुया। उन्हनि खे जेको आहे सो पैसनि जे एवज़ न ॾियण जे एवज़ जीअं जबार तेगाड़िया ममता बाग मां गिरफ़्तार कयो, शहर मां दुकानदार आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं उनजे पीउ जी ऐं भाउ जी वीडियो वायरल थी आहे त हू असां बिल्कुलु जेको आहे सो दुकानदार आहियूं, असां जेको आहे सो पोरित माण्हू आहियूं, ग़रीब आहियूं, पुलिस असां खां पैसा तलब कया, पैसा न ॾियण जे एवज़ असांजे जेको आहे सो भाउ खे जबार खे लंजो लाड़ो वटि मुक़ाबिलो ॼाणाए करे जेको आहे सो उनखे मारियो वियो। तव्हां शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। खानापुर तालके जे अंदरि बदअमनीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। चोरी फुर अगवा जो जेको सिलसिलो आहे उहो घटियो न आहे। पुलिस पारां जेके दावा कयूं आहिनि ऑपरेशन जे हवाले सां त ॾुआरियुनि खे असीं पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुचाईंदासीं, पर पुलिस गढ़ी तेगे जी बेस जेकी कैंप आहे उते मौजूदु आहे। ॾुक बंद खां हेठि पुलिस जेको आहे ॾुआरियुनि जे ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन आहे बाज़ाब्ता तौर ते उहो शुरू न करे सघी आहे। कचे जे अंदरि पाणी पहुची चुको आहे। हाणे पुलिस जो जेको ऑपरेशन आहे उहो मुतासिर थींदो, पर पुलिस पारां जेकी दावा कई आहे त पाणी जे हुजण जे बावजूद बि पुलिस जो ऑपरेशन मुतासिर न थींदो। मां अव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेकी पुलिस ऑपरेशन जी जेका सूरत हाल आहे उहा असांखे नज़र नथी अचे त पुलिस इन सूरत हाल में को ऑपरेशन करण जे लाइ पुरज़म आहे। तव्हां खानपुर वारे इलाइक़े तालके यानी गढ़ी तेगे वारो जेको इलाइक़ो आहे उन मुतलिक़ उतां खानपुर तालके जे माण्हुनि जी तव्हां राय ॿुधी ऐं उतां जे रिपोर्टर जी असांखे रिपोर्ट करे रहिया आहियो। हाणे हिकु ॿियो जेको कच्छ जो इलाइक़ो आहे शाहबेलो सॾियो वञे थो, सो तालको लखी शिकारपुर ज़िले जो आहे। उन तालके लखी वारे इलाइक़े में ही शाहबेलो वारो इलाइक़ो हुजे थो ऐं उन पासे ॾांहुं शिकारपुर पुलिस जी कहिड़ी सूरत हाल आहे, उते अमन अमान कीअं आहे, उतां जे माण्हुनि में बदअमनी खे केतिरो महसूसु कयो थो वञे, उन सूरत हाल खे तालके लखी खां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जबार सागर सुमरो रिपोर्ट कयो आहे। अचो त तव्हांखे जबार सागर जी रिपोर्ट ॾेखारियूं। शाहबेलो जेको धाड़ेलनि जो मुख्य घर आहे, बदनाम धाड़ेल उते जेका मौजूदु आहिनि, पुलिस शिकारपुर ज़िले या सखर जी पुलिस मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ऑपरेशन शुरू कंदी आहे। पुलिस जो जानी नुक़सानु थियण सबबु जेको आहे पुलिस वरी ॿीहर जेको आहे शाहबेले में न टपी आहे। अचो त नाज़रीन सियासी समाजी उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त आख़िर सबबु कहिड़ो आहे, पुलिस जेका ऑपरेशन नाकाम वई आहे ऐं पुलिस ॿीहर ऑपरेशन खां लवाए रही आहे। जी सागर तक़रीबन सवा साल अॻु में शाहबेले में बि ऑपरेशन थियो, जंहिंमें पुलिस खे का बहितर हिकमत अमली न हुजण जे करे कामयाबी नसीब न थी, जिते SHO समेत काफ़ी पुलिस अहलकार शहीद थिया ऐं मक़ामी तरह ते बि जेके रहवासी आहे उन्हनि खे बि ॾुआरनि जे हथां शहीद कयो वियो ऐं इलाइक़े खे काफ़ी जानी ऐं माली नुक़सानु रसियो। हिन इलाइक़े जो बदअमनीअ जे करे जेको आहे सो माशी नुक़सानु रसियो। हींअर जेको आहे ॻढ़ी तेगे में शिकारपुर पुलिस बि ऑपरेशन करे रही आहे, पर अहिड़ी का ज़ाहिरी तौर ते कुझु ॾींहं पहिरियां का सोभ हासिलु न थी, पर जेको आहे सो उते 24 कलाक 24 कलाकनि जे अंदरि 7 मुग़वी बाज़ियाब थिया। उहा हिकिड़ी सुठी ख़बर हुई। हिकमत अमली बहितर न हुई ऐं जदीद असलो ऐं जदीद सहूलियत पुलिस वटि एतिरी न हुई त उते का ऑपरेशन करे सघनि, जॾहिं त उते ॾुआरियुनि वटि जदीद असलो मौजूदु हुयो ऐं पुलिस जे मुक़ाबले में उन पुलिस वटि ऐं पुलिस इंतिज़ामिया वटि एतिरो को जदीद असलो मौजूदु न हुयो त ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो करे सघनि। जॾहिं त APC चेन बि पुलिस जी नाकाम थी वई। APC चेन जे अंदरि गोलियूं क्रॉस करे वयूं ऐं APC चेन में मौजूदु जेको पुलिस जो अमलो हुयो उहो उते APC जे अंदरि ई शहीद थियो, जंहिं सबबु ऑपरेशन नाकाम थी वई ऐं पुलिस जी का जोड़ जक या उनजो हिकमत अमली बहितर न हुई। असां इहो ई चवंदासीं त ख़ुदा जेको आहे नोटिस वठे, जेको आहे सईद मुराद अली शाह शाहबेले वारे ऑपरेशन करे त जेको आहे उनखे जेके शहीद थिया, शहीद सरफराज़ ऐं गाज़ी, उनजो नतीजो भलो निकिरे। पुलिस त पंहिंजे तरफ़ां जेको आहे त कोशिशि करे थी। वधीक पुलिस हिन वक़्तु बि कचे में लथल आहे। सबबु उनजी SP साहब खे ख़बर त कहिड़े हवाले सां थिए थी, या मथां जो उनखे को अहिड़ो ज़ोर रखियलु आहे जंहिंजे करे शाहबेले में नथो लहे, या को धाड़ेलनि खां टिजे थो, या को ॿियो मसइलो आहे। छो त उनजा पंहिंजा शहीद अहलकार पंहिंजा शहीद थियल आहिनि, पोइ बि हिन वक़्तु चुप कयूं वेठा आहिनि त इहो मसइलो सम्झ खां ॿाहिरि आहे। जी नाज़रीन, तव्हां सियासी समाजी शऊरा रखंदड़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई।
हुन जो चवणु आहे त SSP सखर ऐं SSP शिकारपुर ऑपरेशन खां लवाए रहिया आहिनि, जॾहिं त ज़िले शिकारपुर में ॿियनि इलाइक़नि कचे में ऑपरेशन हली रहियो आहे। हिते छो नथो ऑपरेशन थिए शाबिले इलाइक़े में? उहे केतिरा ई सबब आहिनि जेका उन्हनि पुछाणो कयो वियो आहे SSP सखर SSP शिकारपुर खां, आख़िर कहिड़ा सबब आहिनि जेको आहे शाबिले में ऑपरेशन छो न पई कयो वञे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं त पुलिस ऑपरेशन दौरान जेको आहे SHO SI 2 पुलिस अहलकार शहीद थी चुका, केतिरा ई अहलकार जेको आहे ज़ख़्मी थी चुका आहिनि। हिन महिल ताईं पुलिस जेको आहे ॿीहर वरी ऑपरेशन न कई आहे, न काई हिकमत अमली ऑपरेशन लाइ का जोड़ी वई आहे। ज़िले शिकारपुर जी जेका पुलिस आहे जेको आहे उते 6 अहलकार मौजूदु आहिनि। SSP शिकारपुर जो चवणु आहे त मुंहिंजी हद न आहे या सखर वारे जी हद आहे। SHO सखर वारे जी हद जेको आहे उहो उन खां बारे में पुछा कई वई त हू पुण जेको आहे इन सवाल ते जेको आहे जवाबु ॾियण खां लवाए रहियो आहे। आख़िर SSP शिकारपुर बि शाबिले में ऑपरेशन खां लवाए रहियो आहे, SSP सखर बि शाबिले में ऑपरेशन लवाए रहियो आहे। त आख़िर शाबिले में ऑपरेशन केरु कंदो? केतिरा ई सवाल हिते जनम वठनि था ऐं इन ऑपरेशन न थियण सबबु जेको आहे आवाम सख़्तु मायूसीअ जो शिकार आहे। जी कैमरामैन वली मोहम्मद भाई सां गॾु सागर जब्बार सुमरो, सन TV न्यूज़, लखी गुलाम शाह। नाज़रीन, तव्हां शिकारपुर ज़िले जे खानपुर ऐं लखी तालके बाबति ही रिपोर्टूं ॾिठियूं। इन खां पोइ मजमूई तौर ते शिकारपुर ज़िले जी कहिड़ी सूरत हाल आहे, कचे ऑपरेशन जी कहिड़ी सूरत हाल आहे, उन मुतलिक़ सन TV न्यूज़ शिकारपुर ज़िले जे रिपोर्टर सारंग बपड़ उन सूरत हाल खे रिपोर्ट कयो आहे। अचो त तव्हांखे सारंग बपड़ जी रिपोर्ट ॾेखारियूं त इहे ऑपरेशन्स ऐं अमन अमान जी बहाली जे मुतलिक़ उतां शिकारपुर पुलिस कहिड़ा स्टेप्स खयां आहिनि ऐं उहो छा एफर्ट्स आहिनि उन मुतलिक़। अचो अव्हांखे सारंग बपड़ जी रिपोर्ट ॾेखारियूं। जी बिल्कुलु, शिकारपुर पुलिस जूं कचे में जेके कार्रवायूं आहिनि उहे त नथी सघियूं आहिनि ऐं पुलिस जेको आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सखर में, कराची में ऐं लाड़काणे में इजलास घुराए उते जेको आहे त प्लानिंग त कई पई वञे, पर हिन वक़्त ताईं पुलिस जी काई बि कार्रवाई कचे वारे इलाइक़े में ज़ाहिर न थी सघी आहे। मां तव्हांखे ॿुधाए थो हलां त 1 महीनो गुज़रण वारो आहे, पर हिन वक़्त ताईं जेके ॾोहारी चैलेंज करे रहिया हुआ पुलिस खे, APCs ते डांस करे रहिया हुआ, उन्हनि ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं काई बि असराइती कार्रवाई न थी सघी आहे। उनजो इहो ई सबबु आहे त पुलिस वटि उहो हथियार कोन्हे को, उहा जेका घुर्बल प्लानिंग आहे या जेके तरबियत याफ़्ता ऑफिसर हुजनि या सिपाही हुजनि उहे जेको आहे त पुलिस वटि न आहिनि, जंहिंजे करे जेको आहे त हिन वक़्त ताईं पुलिस कचे जे अंदरि जेको आहे काई बि कार्रवाई करे न सघी आहे। मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त हीउ सॼो सारो कचो जेको कश्मोर खां वेंदे सॼी सारी जेका एरिया आहे गड़ी तेगो, उनखां पोइ शाह बेलो ऐं जेकी सॼी सारी उत्तर वारी दरियाई पट्टी आहे, उते दाड़ेलनि जूं आमाज गांव आहिनि, उते पुलिस जो कोई बि जेको आहे माण्हू नथो वञी सघे। कंहिं बि जेको आहे कार्रवाई जे हवाले सां जेका उते जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई जेको आहे त नामुमकिन आहे। छाजे करे जो हिन वक़्तु कचे में पाणी बि अची चुको आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके पुलिस दावाऊं कंदी पई अचे त हीउ लॉन्ग टर्म प्लानिंग हूंदो, जेको आहे ऑपरेशन लॉन्ग टर्म हूंदो ऐं 6 महीननि खां 1 साल ताईं हिन सॼे सारे जेको आहे त मरहले में लॻी सघे थो, पर पुलिस फ़क़ति इहे दावाऊं जेको आहे त करे सघी आहे। ऐं शिकारपुर जे मुख़्तलिफ़ लिंक रोड ते जेके क्राइम थिए थो उते जेके ॾोहारी पकड़जनि था उन्हनि खे त हफ़्तरा करण जो सिलसिलो जारी थी वियो आहे। बाक़ी कुझु जेके ॾोहारी इहो ॿुधायो पियो वए त गिरफ़्तार थियल आहे अॻ में मुख़्तलिफ़ जायुनि तां, त उन्हनि ते कुझु जेके केस हुया उनजे करे उनखे फुलफिरा बि कयो वियो आहे। पर शिकारपुर में जेका असराइती ऑपरेशन चइजे उहा हिन वक़्त ताईं शुरू न थी सघी आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त जेका पुलिस वटि सॼो सारो जेको हथियार वारो सिस्टम आहे उहो हिन वक़्त ताईं उहो कमज़ोर आहे। APCs उहे जेके आहिनि त कंपनी पारां बि इहो चयो वियो आहे त उन्हनि खां गोली क्रॉस करे वेंदी ऐं इहे जेको आहे त इन्हनि ते डिपेंड करे पुलिस कचे में जेकॾहिं लथी त उनखे वधीक जेको आहे त नुक़सानु थी सघे थो। ऐं इहो ई सबबु आहे त पुलिस अंदरि कचे में जेको आहे त कोई बि ऑपरेशन हिन वक़्त ताईं न करे सघी आहे। हा, पुलिस जा दौरा जेका गड़ी तेगो में बेस क़ाइमु कई वई आहे उते हली रहिया आहिनि, उते हिन वक़्त ताईं नफ़री बि जेको आहे 40 खां 50 जेके पुलिस एहलकार आहिनि उहे ई जेको आहे त मुक़ररु आहिनि, पर काई बि अॻुभराई पुलिस न कई आहे ऐं न ई को पुलिस खे का वॾी कामयाबी दाड़ेलनि जे ख़िलाफ़ मिली आहे। छाजे करे जो पुलिस हमेशह नुक़सानु कयो आहे। हिन वक़्तु पुलिस खे इहो जेको आहे त सोचे सम्झी लहणु घुरिजे हा, जेको नुक़सानु थियो पुलिस एहलकारनि जो त उन खां अॻु में इहो सोचणु घुरिजे हा त पुलिस वटि इक्विपमेंट कहिड़ो आहे। उन खां हिन नुक़सान खां अॻु में बि पुलिस जेको आहे त DSP रैंक लेवल जा माण्हू SHOs मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहीद कराया आहिनि। छाजे करे जो पुलिस वटि ओतिरी तरबियत न आहे ऐं उन सां गॾोगॾु उन वटि उहो हथियार कोन्हे जेको कचे में दाड़ेलनि वटि जेको आमाज गांव आहिनि उन्हनि जूं या उनजा ठिकाणा आहिनि उन्हनि खे तबाह करे सघे या उन ते मार करे सघे। हा, दाड़ेलनि वटि अहिड़ा जेके एंटी एयरक्राफ्ट गन आहिनि उन्हनि वटि जदीद खां जदीद हथियार आहिनि जेके हमेशह पुलिस खे नुक़सानु रसाईंदा अचनि था। ऐं मां तव्हांखे ॿुधाई
थो हलां त पुलिस जेके पेट्रोलिंग हुई जेके लिंक रोड आहिनि या जेके कचे खां पके तरफ़ वेंदड़ रस्ता आहिनि उते कॾहिं कॾहिं जेको आहे जेके पुलिस जूं चौकियूं क़ाइमु कयूं वयूं हुयूं उहे जेको आहे हिन वक़्तु ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं मजमूई तौर ते ठापुर आहे काई बि पुलिस जी कार्रवाई जेको आहे कचे तरफ़ नज़र नथी अचे। जेको ज़िलो शिकारपुर आहे हिन वक़्तु ताईं हिन में जेको आहे 8 खां 9 जेके पुलिस ऑफिसर ऐं एहलकार आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि पर वॾे में वॾो जेको ॾुआरी हुजे जेको पुलिस खे चैलेंज कंदड़ हुजे जेको अगवा ऐं जेको आहे त फुर ऐं धाड़े में इन्वॉल्व हुजे उहो कोई बि हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थियो आहे न ई हुनजो कोई एनकाउंटर थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त अॼु जेके शिकारपुर में साञावंद धुरियूं आहिनि हितां जा सुञाण माण्हू आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त उहे हिन कचे में जेके पुलिस जूं कार्रवायूं आहिनि उन हवाले सां छा थी चवे छा था चवनि ऐं उन सां गॾोगॾु जेके पुलिस जो पके ते कार्रवायूं आहिनि या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन जूं जेके प्लानिंग्स आहिनि इहो जेको हितां जो अवाम आहे उन खां पुछण जी कोशिशि कंदासीं त उहे हिन पुलिस खे ओवरऑल माना कीअं था सम्झनि ऐं उनखे कहिड़ी नज़र सां ॾिसनि था त उहे कचे में कहिड़ी कार्रवाई कंदा ऐं आम माण्हू खे कहिड़ो तहफ़ुज़ ॾियण में कामयाबु थियनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं। जहिड़े तरीक़े सां शिकारपुर जी जेका सूरत हाल असां ॾिसी रहिया आहियूं जंहिंमें चाहे शहरी तबिको हुजे ॻोठाणो तबिको हुजे चाहे उहो शहर जे अंदरि चाहे आम शहरी हुजे या ॻोठाणो हुजे हिन वक़्तु उहो फुल हिरासमेंट जे अंदरि मौजूदु आहे। माण्हू हिन वक़्तु जेको बि को ॿाहिरि निकिरण जी कोशिशि करे थो त हू 10 दफ़ा सोचे थो या का शइ ख़रीद करण जी सोचे थो उन ते बि 10 दफ़ा सोचे थो। नंढी मिसाल इन ॾींदो वञा त जेकॾहिं इंसानु जंहिंजी हिन वक़्तु असांजी बुनियादी ज़रूरत मोबाइल आहे मोबाइल बि वठूं था त हिन वक़्तु 10 दफ़ा सोचियूं था आया इहा मोबाइल वठूं त घर ताईं वञण ताईं महफ़ूज़ आहे या कोन्हे। अहिड़े तरीक़े सां असांजी मोटर साइकिलुनि जी इहा फुर ऐं अहिड़े तरीक़े सां हाणे ताज़ा वाक़िया असांजे शहर शिकारपुर जे अंदरि ऐं हीअ जेका पुलिस जी जेका रथाबंदी आहे सा बिल्कुलु ग़ैर मुनासिबु आहे। अॻ में बि इन्हनि खे इहा ॻाल्हि आगाह कई वई त हीअ जेके असां वटि हथियार मौजूदु आहिनि इन खां अॻ में जेको एस पी साहिबु गुज़री चुका उन बि इहा ॻाल्हि कई त असां वटि उहे हथियार जदीद कोन्हनि जंहिंजे ज़रिए ऑपरेशन कयो वञे पर उनजे बावजूदि ऑपरेशन कयो वञो जंहिंमें असां पंहिंजा जवान ज़ाया करे ऐं शहीद थी विया इन रस्ते जे अंदरि। हाणे हिकु प्री प्लान जे ज़रिए जेकॾहिं को ऑपरेशन कयो वञे त उहो बहितर आहे। जेकॾहिं ईअं नथो कयो वञे त मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ ऑपरेशन असांजे लाइ बाइसे अमुन न बल्कि अञा बाइसे अज़ाब बणिबो ऐं इन जे ज़रिए अञा उन्हनि धाड़ेलनि खे उन मुजरिमनि खे अञा वधीक हथी मिलंदी ऐं उहे अञा वधीक शहर जे अंदरि ॾोह ऐं जुर्म अञा वधीक कंदा। ज़ाहिर आहे त तव्हां असां सभु सम्झूं था पिया त पुलिस जो धाड़ेलनि ताईं न पहुचण जो सबबु छा थी सघे थो पियो। ज़ाहिर आहे वॾे अरसे खां वठी इहे ॻाल्हियूं बि हलनि पियूं त पुलिस में के उन्हनि जा मुख़बर बि आहिनि जंहिंजे करे पुलिस वटां उन्हनि खे इतलाउ पहुची वञे थो पियो धाड़ेल हेॾे होॾे थी वञनि था। इन जे करे इहो मामिलो असां नथा सम्झूं त जेसीं ताईं पुलिस जे अंदरि इस्लाह न थींदी तेसीं ताईं कंहिं बि ॾोहारीअ खे अहिड़े क़िस्म जा ख़ासि तौर ते ॾोहारी जेके झंग में वञी करे लिकनि था पिया उन्हनि खे असांजी पुलिस हथु नथी करे सघे। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं पुलिस डिपार्टमेंट जे अंदरि अहिड़े क़िस्म जा माण्हू सभु कढिया वञनि या उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं तॾहिं इहा ॻाल्हि मुमकिन थी सघंदी। SP साहिब जा के उपाव जेके वरितल आहिनि पुलिस जे हवाले सां कनि माण्हुनि खे पसंदि कान्हनि के ज़ाहिर आहे त माण्हुनि जा जंहिंजा नुक़सान थियनि था या जनरली तरह सां शहर में जेका बदअमनी थी रही आहे उन में अवाम अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। इहे ॻाल्हियूं माण्हुनि जी दुरुस्त आहिनि पर SP साहिब जा पुलिस जे अंदरि खयल जेके क़दम आहिनि असां सम्झूं था त कंहिं हद ते दुरुस्त आहिनि। जेसीं ताईं पुलिस में हथु न पवंदो ऐं पुलिस डिपार्टमेंट जे अंदरि अहिड़ा माण्हू सोघा न थींदा ऐं उन्हनि खे उन्हनि जी बदिलियूं न थींदियूं तेसीं ताईं मां नथो सम्झां त कोई बि SP अची करे हिते को धाड़ेलनि खे को रसो विझी सघे थो पियो। बाक़ी शहर जे अंदरि इहा सूरत हाल ॾाढी ॾुखी थी वई आहे त शहर में वाक़ई हथ खस शुरू थी वई आहे बदअमनी ऐं माण्हू पाण खे महफ़ूज़ नथा पिया सम्झनि। सो असां सम्झूं था त SP साहिब खे शहर ते ख़ुसूसी तवजो ॾियणु खपे। शहरी पाण खे अदम तहफ़ुज़ जो शिकार सम्झनि था पिया ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके थाणा आहिनि उन्हनि थाणनि ते बि हिकिड़ो अजीब क़िस्म जो कल्चर आहे जो माण्हू बेगुनाह जेके आहिनि सटिजनि था पिया ऐं जेके ॾोहारी आहिनि उन्हनि खे को हथु विझण जे लाइ तयारु न आहे। शायदि इन में बि
महसूस तो थिए त चोर पुलिस वारो को ड्रामो आहे या का उन्हनि जी पाण में का मिली भगत आहे। बहरहाल शहरी वरी हिकु भेरो ॿीहर जेको अमन क़ाइमु थी चुको हो कंहिं हद ताईं, वरी उन अदम तहफ़ुज़ जो शिकार शहरी थींदो पियो असांखे नज़र अचे पियो। शिकारपुर जे अमन अमान जे हवाले सां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो जेको रोल आहे उहो उन में का संजीदगी कोन्हे का, ऐं असांखे त ईअं थो महसूसु थिए त ॼाणी वाणी जेको आहे हथु वठी करे शिकारपुर जो अमन अमान ख़राबु करण जी हिकिड़ी जेको आहे प्लानिंग कई वई आहे। छो त हीअ बॉर्डर एरिया आहे ऐं सिंध जो जेको आहे हीअ अहम ज़िलो आहे, ऐं उनजे करे जेको आहे हिते धाड़ेलनि खे बि हथु वठी करे माना उन्हनि जी पुष्ट पनाही कई वञे थी पई। ऐं जेके हिते रोज़ बरोज़ जेके स्ट्रीट क्राइम्स थियनि था पिया, जेके जंहिंमें जेको आहे बाइक्स खां वठी जेको आहे माण्हुनि जे अॻुवा ताईं जेको कमु थिए थो पियो, जेको आहे उन में बि असां त ईअं था सम्झूं त डायरेक्ट जेको आहे हितां जी डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन इन्वॉल्व आहे। ऐं बाक़ी मां नथो सम्झां जेको आहे त जेके चंद जेके हिते लोफर या चंद धाड़ेल या चंद जेके गुंडा स्ट्रीट क्राइम में जेके इन्वॉल्व आहिनि उहे हिन रियासत खां वधीक जेके आहिनि बालातर हुजनि। सो इन में मां सम्झां थो पियो त इन में ख़ुदि पुलिस जो मोराल बि जेको आहे डाउन थिए थो पियो, ऐं काफ़ी जेके आहिनि पुलिस जा जवान जेके आहिनि शहीद थी चुका आहिनि। पर हिन वक़्त ताईं जेको आहे असांखे उन लेवल जी जेको आहे संजीदगी नज़र कोन थी अचे जंहिं लेवल जी जेका आहे माना उहा संजीदगी हुजणु खपे। सो उन में IG खां बि असां इहो मुतालबो था कयूं त शिकारपुर खे स्पेशली जेको आहे जेके शिकारपुर जा जेके ॿेले वारा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे अमन अमान जे हवाले सां जेको आहे उहे अहिड़ा एफर्ट्स वठे। ऑपरेशन सिर्फ़ु जेको आहे मसइले जो हल कोन्हे, पर संजीदा वेही जेको आहे हिकिड़ी जेको आहे लॉन्ग टाइम जेको आहे स्ट्रेटजी ठाहिण जी ज़रूरत आहे त जीअं जेको आहे शिकारपुर जो माण्हू जेको आहे या शिकारपुर जा जेके असांजा रूरल एरियाज़ में जेके माण्हू रहनि था पिया जेको आहे उहे सुख जो साहु खणी सघनि। असांजे ज़िले शिकारपुर जे अंदरि जेका बदमनी आहे उन बदमनी में वॾे में वॾो हथु रियासत जे चूंडियल नुमाइंदनि जो आहे ऐं ॿियो पुलिस ऑफिसरनि जो आहे। हाणे जॾहिं रियासत जा चूंडियल नुमाइंदा ऐं पुलिस ऑफिसर मिली जुली करे ॾोहारियुनि जी सपोर्ट कनि त इहे गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी शिकारपुर बदमनी जो गढ़ रहियो आहे। ऐं हींअर जेको ताज़ो सूरत हाल आहे, गुज़िरियल 1.5-2 महीननि खां जेका सूरत हाल हले पई, उहा पुलिस जी जेका ऑपरेशन आहे उहा फेल थियण जा जेके असुल कारण आहिनि उहो प्री प्लानिंग न आहे। असांजा पुलिस ऑफिसर जेके आहिनि उहे उन्हनि जे मथां रियासत जो हथु मुकमल तौर ते कान्हे को, ऐं पुलिस ऑफिसर जेके उहे बग़ैर प्लानिंग जे ऑपरेशन जे लाइ अंदरि वञनि था कचे में त उतां नुक़सानु खणी करे वापसि मोटी था अचनि। इहा वॾी बदकिस्मती आहे असांजे शिकारपुर जी, जो हिते जेके बि ऑफिसर आया आहिनि उहे बग़ैर सोचे सम्झी बग़ैर प्लानिंग जे इन ऑपरेशन में हिसो वठनि था ऐं नतीजो उन जो उबतड़ निकिरे थो। असुल में असां वटि कचो तमामु थोरी एरिया में आहे। हेॾां कश्मीर जी सरहद लॻे थी, होॾां घोटकी जी सरहद लॻे थी, हेॾां सखर जी ऐं शिकारपुर। अगरि जेकॾहिं सिंध गवर्नमेंट सिंसियर आहे ऐं फोर्स सिंसियर आहे त गॾियल तौर ते हिकिड़ो ऑपरेशन कयो वञे जंहिंमें रेंजर्स खां बि मदद वरिती वञे, आर्मी खां बि मदद वरिती वञे ऐं फुल सिंसियर थी करे चइनी तरफ़नि खां घेरो तंग करे जो आहे सो इहो ऑपरेशन कामयाबु थी सघे थो। अगरि ईअं न थींदो त ॿी सूरत में असां वटि ऑपरेशन केतिरा ई थींदा उहे नाकाम थींदा, छो जो पुलिस जे अंदरि इन वर्दियुनि में उहे धाड़ेल जेके वेठा आहिनि उहे ॾोहारियुनि खे जा सहूलियतकार आहिनि ऐं ॾोहारी जो हिकिड़ो सोर्स बणियल आहिनि। जॾहिं बि ऑपरेशन जी तयारी थिए थी, ऑपरेशन जे लाइ हितां फोर्स निकिरे थो त उन्हनि खे अॻु में ई इतलाह थी थो वञे ऐं उहे ॾोहारी उतां जॻह छॾे करे ॿिए हंधि मुंतक़िल थी था वञनि ऐं उहो ऑपरेशन फेल वञे थो, या वरी उहे ॾोहारी अहिड़ा घेर घटि वठी वेहनि था ऑपरेशन जे लाइ पुलिस वेंदड़ जो आहे सो मोबाइलियूं या APCs उनजे मथां हमला थियनि था ऐं नतीजे में जो आहे सो पुलिस ऑफिसर क़तल थियनि था, शहीद थियनि था। सो इहो अफ़सोसनाक अमल आहे। सो इन में असां सिविल सोसाइटी जो बि किरदार जी ज़रूरत आहे, इन फोर्स खे सपोर्ट करण जी ज़रूरत आहे ऐं सिंध गवर्नमेंट इन ते जो आहे सो हथु रखे ऐं सिंसियर थी करे इन ऑपरेशन में भरपूर नमूने सां पाकिस्तान आर्मी खां सपोर्ट वठंदे इन ऑपरेशन खे कामयाबु बणाए तां त हिते शिकारपुर जो जेको सुख ऐं चैन आहे उहो बहाल थिए।
काई बि अॻभराई पुलिस न कई आहे ऐं न ई को पुलिस खे का वॾी कामयाबी धाड़ेलनि जे ख़िलाफ़ मिली आहे। छाजे करे जो पुलिस हमेशह नुक़सानु कयो आहे। हिन वक़्तु पुलिस खे इहो जेको आहे त सोचे सम्झी लहणु घुरिजे हा। जेको नुक़सानु थियो पुलिस एहलकारनि जो त उन खां अॻु में इहो सोचणु घुरिजे हा त पुलिस वटि इक्विपमेंट कहिड़ो आहे। उन खां इन नुक़सान खां अॻु में बि पुलिस जेको आहे त DSP रैंक लेवल जा माण्हू SHOs मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शहीद कराया आहिनि। छाजे करे जो पुलिस वटि ओतिरी तरबियत न आहे ऐं उन सां गॾोगॾु उन वटि उहो हथियार कोन्हे जेको कचे में धाड़ेलनि वटि जेको आमाजगाऊं आहिनि उन्हनि जूं या उन जा ठिकाणा आहिनि उन्हनि खे तबाह करे सघे या उन ते मार करे सघे। हा, धाड़ेलनि वटि अहिड़ा जेके एंटी एयरक्राफ्ट गन आहिनि उन्हनि वटि जदीद खां जदीद हथियार आहिनि जेके हमेशह पुलिस खे नुक़सानु रसाईंदा अचनि था। ऐं मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त पुलिस जेके पेट्रोलिंग हुई जेके लिंक रोड आहिनि या जेके कचे खां पके तरफ़ वेंदड़ रस्ता आहिनि उते कॾहिं कॾहिं जेको आहे जेके पुलिस जूं चौकियूं क़ाइमु कयूं वयूं हुयूं उहे जेको आहे हिन वक़्तु ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं मजमूई तौर ते ठापुर आहे। काई बि पुलिस जी कार्रवाई जेको आहे कचे तरफ़ नज़र नथी अचे। मां तव्हांखे ॿुधाई थो हलां त हीउ जेको ज़िलो शिकारपुर आहे हिन वक़्तु ताईं हिन में जेको आहे 8 खां 9 जेके पुलिस ऑफिसर ऐं एहलकार आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि। पर वॾे में वॾो जेको ॾुआरी हुजे जेको पुलिस खे चैलेंज कंदड़ हुजे जेको अगवा ऐं जेको आहे त फुर ऐं धाड़े में इन्वॉल्व हुजे उहो कोई बि हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न थियो आहे, न ई हुनजो कोई एनकाउंटर थियो आहे। नाज़रीन, तव्हां शिकारपुर ज़िले जे सूरत हाल ॾिठी, उते कचो ऑपरेशन कीअं आहे, उते पुलिस अमन अमान जी बहाली जे लाइ कहिड़ा क़दम खयां आहिनि ऐं उते माण्हुनि खे केतिरो बावर करायो आहे। छो जो शिकारपुर ज़िलो हिन महिल इंतिहाई बदअमनी जी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहियो आहे। उतां जा माण्हू गैर महफ़ूज़ महसूसु करनि था पाण खे। ऑफिसरनि जे तबादलनि सां या उन्हनि जे मटासटा सां उहो माण्हुनि जो मक़सदु नथो हुजे। माण्हुनि खे उतां अमुन जी बहाली खपे थी। नओं आयल ऑफिसर उहो जा सिर्फ़ु उनजो नालो ॿुधी असां ख़ुशि थींदासीं या उहो को नतीजा बि ॾेई सघंदो। उन में तलक इहा हिकिड़ो यकीननि उन खां असांखे नतीजा खपनि। शिकारपुर ज़िले काफ़ी वक़्त खां वठी हिन बदअमनी खे भोॻियो आहे। इलाही वक़्तु गुज़री चुको आहे त उते अमन जो पखी उतां उॾामियल आहे ऐं उतां जे माण्हुनि जो सदाईं बेखौफ़ में साह मुठ में हुजे थो। उते अमन बहाल करण जे लाइ हिन इलाइक़े खे पुरअमन बनाइण जे लाइ सियासी समाजी ऐं इंतिज़ामी धुरियुनि खे गॾिजी करे हिकिड़ो असराइतो किरदारु अदा करिणो पवंदो त जीअं उते अमन क़ाइमु थी सघे। इहा उतां जे माण्हुनि जो ख़्वाब बि आहे ऐं उतां जे माण्हुनि जो हक़ बि आहे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।